सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा बैतुल खला जे आलमी ॾींहं जे वर्ल्ड टॉयलेट डे जे हवाले सां पंहिंजे ख़ुसूसी प्रोग्राम में चयो आहे त असां पंहिंजे समाज खे साफ़ सुथरो रखी केतिरनि ई बीमारियुनि खां महफ़ूज़ रखी सघूं था। वर्ल्ड टॉयलेट डे जे हवाले सां बैनुल अक़वामी गैर सरकारी समाजी तंज़ीम क़तर चैरिटी ऐं स्कूल इंतज़ामिया पारां डबल सेक्शन गर्ल्स हाई स्कूल सांगड़ में हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंखे क़तर चैरिटी जे ज़िले मैनेजर अशरफ मुग़ल, अब्बास दल ऐं राहिला ख़ासकेलिया समेत स्कूल जे हेड मिस शाहीन अनवर गुज्जर, सीनियर टीचर आपा मुख्तियार बानू मल्हा ऐं शागिर्दियाणियुनि ख़िताब कंदे चयो त बैतुल खला ऐं घरनि समेत समाज जी सफ़ाई सुथराई सां असां पंहिंजे प्यारनि खे केतिरनि ई बीमारियुनि खां बचाए सघूं था। इन मक़सद लाइ क़तर चैरिटी आगाही मुहिम ज़रिए समाज खे साफ़ सुथरो ऐं बीमारियुनि खां महफ़ूज़ बणाइण लाइ कमु करे रही आहे। उन खां सवाइ उस्तादनि ऐं शागिर्दनि खे बि पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। स्कूल जे शागिर्दनि बैतुल खला जे आलमी ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ टेबलोज़ पिणु पेश कया, जंहिंमें समाज खे साफ़ सुथरो ऐं बीमारियुनि खां पाक बनाइण जो पैगाम ॾिनो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।